नाच करण जो इश्क रसूल नालो ना आहे। नबी से जे विलादत जे ॾींहुं असां मुसलमान मर्द औरतूं नाच कयूं। हाणे बाक़ाइदगी सां नाच पियो थिए। जे फनकार अदाकार नाच कंदियूं आहिनि इहे मुसलमान नाच पिया कनि। तबलनि ते दुहलनि ते साज़नि ते नाच पिया कनि। हालांकि हदीस में अचे थो नबी से फरमायो अल्लाह ताला मां मोहम्मद मुस्तफ़ा के मोकिलियो आहे तां तमाम ये बाजा बैसरियूं मज़ामीर ये सभु बनी बोरा कया। नबी से जो मक़सद इहो आहे त ये मज़ामीर बाजा बैसरियूं ये मौसीकी राग जूं शयूं सभु बनी बोरा कया। असां वरी नबी से जे विलादत जे ॾींहुं नाच कयूं। असां त खदड़नि खे बि झलियूं था त नाच न कयूं। असां त माइनि खे बि झलियूं था त नाच न कयूं। नाच भोली कंदी आहे। हाणे मौलवियुनि मां फासी आहे। वरी चवंदा इन नाच करण में सवाब आहे। ज़ुल्म ई हुआ। हिकिड़ो कुराड़ो हो उनजी शादी थी कुराड़प में। कुंवार जे कमरे में जो वठी वियसि माइन जो घोट खे ॾिठो त हिक ॿिए खे चवां थी ज़ुल्म थी वियो कुंवार सां घोट कुराड़ो आहे। त उहो कुराड़ो वरी खट तां उथी वरी टप पियो ॾे ठेंग पियो छॾे पंहिंजी जवानी ताक़त पियो ज़ाहिर। त माइन हिक ॿिए खे चयो ही त निभागो कुराड़ो बि आहे त चरियो बि आहे। असां सम्झोसीं त रुगो कुराड़ो आहे पर ही त चरियो आहे। सोई असांजा बदीन जा दोस्त चरिया चइबा। मथे ते पटको चेहरे ते ॾाढ़ी नाच पियो हले सॼी दुनिया जा यहूदी असां मुसलमाननि ते खिलनि पिया। मुसलमाननि खे हुननि जे नबी नाच सेखारियो आहे। असां दुआ ई घुरी सघूं था अल्लाह ताला हिननि खे सम्झ ॾे। ॿियो छा कयूं। हुजे मके मदीने वारी हुकूमत पोइ क्याड़ी वारो डंडो हणो। दुआ कयो या हुकूमत अचे इंशाअल्लाह ईंदी।